कंडियारो नौशेरो फेरोज़ ज़िले अंदर भाण ब्लैक ते विकिरो थियण ऐं मेहरापुर जे डीलर माफ़िया जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ सिंध यूथ एक्शन कमेटी जी रैली कढी शहर जो गश्त करण बाद स्टार चौक ते धरणो हयो वियो। धरणे सबबि ट्रैफिक मुअत्तल थी वई। इन मौक़े ते हमज़ा अली चांडियो, असद सहतो, नवीद घांगरो, रफ़ीक घांगरो ऐं ॿियनि जो चवणु हो त ज़िले नौशेरो फेरोज़ में भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे। आबादगारनि खे हथ सां वठी तबाह कयो पियो वञे। DC नौशेरो फेरोज़ ऐं एग्रीकल्चर जा अमलदार तमाशो ॾिसण में पूरा आहिनि। हुननि जो चवणु हो त मेहरापुर जो डीलर इम्तियाज़ मेमण ऐं संदसि भाइर ब्लैक मार्केटिंग में मुलविस आहिनि। हुननि लखें भाण जूं बोरियूं गॾु करे रखियूं आहिनि। इम्तियाज़ मेमण बास डीलर आहे, खेसि सियासी पुठ भराई हासिल आहे, जंहिं करे संदसि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे। हुननि मुतालबो कयो त ज़िले मां भाण जी खोट ख़तमु करे मेहरापुर जी डीलर इम्तियाज़ मेमण संदसि भाइरनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे संदनि गोदाम सील करे आबादगारनि खे रिलीफ ॾियारियो वञे। ॿी सूरत में ईंदड़ सूमर ते मेहरापुर में धरणो हयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।